नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे दारावाण में खबर ॾींदा हलूं त IG मोटरवे डॉक्टर सईद कलीम इमाम, एडिशनल IG साउथ रीजन ज़ुबैर अहमद हाशमी, DIG मोटरवे सिंध पुलिस डॉक्टर मसवर आलम कोलाची जी ख़सूसी हिदायतन ते रोड हादसन खां बचाव ऐं ट्रैफिक कानून ते अमल लाइ SP मोटरवे सखर सेक्टर ज़ाहिद नज़ीर जी निगरानी हेठ मोटरवे पुलिस जी मोबाइल एजुकेशन ऐं सखर सेक्टर जे ऑपरेशन स्टाफ तरफान जामा मस्जिद मदरसन इमाम बारगाहन ऐं अक़लियती बिरादरी जे इबादत गाहन में रोड सेफ्टी के हवाले से लेक्चर दिना विया। खास तौर ते मोटरसाइकिल सवारन लाइ हेलमेट जो इस्तेमाल लाज़मी करार दिनो वियो है, छाकाणि त पाकिस्तान के मुख़्तलिफ़ शहरन में हेलमेट जो इस्तेमाल न कंदड़ मोटरसाइकिल सवारन सां रोड हादसन जा वाक़िया थिया आहिनि, जंहिंखे कंट्रोल करण लाइ IG मोटरवे तरफां ॾिनल हिकमनि जे सिलसिले में मोटरवे पुलिस हेलमेट जी हिफ़ाज़त, ट्रैफिक कानून ते अमल ऐं रोड हादसन खां बचाव बाबत आगाही समेत पंपलेट पिण विराया विया आहिनि। मस्जिद मदरसन ऐं इमाम बारगाहन जी मुंतज़िम नमाज़िन मोटरवे पुलिस जी ॼाणियल काविशनि खे साराहींदे नेक ख्वाहिशनि जो इज़हार कयो, जॾहिं त अक़लियत बिरादरी पिण मोटरवे पुलिस जी रोड सेफ्टी जे हवाले सां हलंदड़ मुहिम जी वाखाण कई है ऐं शुक्रियो अदा कयो है। अहिड़ा प्रोग्राम वधीक मुनक़द कराया वञनि जी माण्हुनि खे वध खां वध ॼाण मिली सघे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।